दोस्तों अवां जी खिदमत में असां कुछ अमाल सालिहीन अर्ज़ रखी रहा आहियूं ऐं इन सां गॾु अवां जी खिदमत में असांजी इहा बि दरख़्वास्त मौजूद आहे त बिराए मेहरबानी ही ज़रूर ॿुधो ऐं ॿुधण खां पोइ पंहिंजे दोस्तनि ताईं ज़रूर शेयर कयो। दोस्तों हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त मां इखलास जो सबक हिक हजम खां सिखियो। जॾहिं मां मके मुअज़्ज़म में हुयुसि त हिक हजम हिक ख्वाजा जी हजामत बणाए रहियो हुयो। मां खेसि चयुमि त मुंहिंजा वार बि ख़ुदा जे वास्ते लाहींदी? चयाईं त हा। उन हजम जे अखियुनि में ॻोड़ा भरियल हुआ। अञा उन ख्वाजा जी हजामत पूरी न थी हुई त हजम उन ख्वाजा खे चयो त अवां हींअर उथी वञो, छाकाणि त जॾहिं ख़ुदा ताला जो नालो विच में आयो आहे त मां ॼणो सभु कुझु हासिल कयो। पोइ मूंखे विहारियईं ऐं मुंहिंजे मथे खे चुमी ॾिनई। मुंहिंजी सिर बि लाहे मूंखे हिकु काग़ज़ जंहिंमें रेज़ गारी हुई ॾेई चयाईं त हिन खे पंहिंजी ज़रूरत ते ख़र्च कजांइ। मां जॾहिं उन जी इहा हालत ॾिठी त दिलि में नियत कयमि त जेकॾहिं मूंखे कुशादगी नसीब थिए त अॻ में इन हजम सां मरवत कंदुसि। अञा अॻचु ॾींहं न गुज़रिया त माण्हू बसरे खां हिकु अशरफनि जी थेली मोकिले ॾिनी। मां उन थेलीअ खे खणी हजम वटि आयुसि ऐं उन जे अॻियां रखियमि। हजम चयो त ही छा? मां खेसि चयो त मां दिलि में नियत कई हुयमि त जॾहिं कुशादगी थींदी त उहा पहिरियां ई तुंहिंजे हवाले कंदुसि। हजम चयो त तोखे ख़ुदा खां शर्म नथो अचे? तूं मूंखे चयो हो त ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी हजामत बणाए, हींअर ही छा खणी आयो आहीं? छा ही उन जो एवज़ो आहे? भला तूं काथे ईअं ॾिठो आहे त कोई शख्स अल्लाह जे वास्ते कमु करे ऐं उन जो एवज़ तलब करे?